छोरो मुझे बगल में उथी भजी वियो, रेस जा माण्हू पोयां अथसि। हाणे छा थींदो मां? हाणे रेस ॾाढो खानो ज़िद में अची वियो आहे। तुंहिंजी माउ ऐं गुलूअ जी शादी करण खां सवाइ माठ करे कोन वेहंदो। न न अम्मा जी शादी गुलू सां कोन थियण ॾींदसि। किरड़, तोसां असांजो जेको मुआइदो हुयो उहो हाणे पूरो थियो। असांखे हाणे पंहिंजा पैसा ॾे। मुआइदो ईअं न आहे थियलु। जेसीं ताईं मुंहिंजी शादी सुहागण सां नथी थिए तेसीं ताईं तव्हांखे मां 1 रुपयो बि कोन ॾींदुसि। काका या सरासर गलत ॻाल्हि आहे। तो चयो त मां सिर्फ़ गुलू सां शादी कंदी। जे गुलू इन शादी खां फिरी वियो त पोइ असां आज़ाद हूंदासीं। ॻाल्हियूं इहे ई थियूं हुयूं। हाणे असां आज़ाद आहियूं। हाणे असांखे पंहिंजा पैसा ॾे त असां वञूं। एॾी तकड़ छो माई? अञा त रेस जा माण्हू गुलूअ जे पुठियां आहिनि। ॾींहं ॿ सब्र करे मसइलो हल थिए त पोइ पैसा खोड़। मां सिर्फ़ 2 ॾींहं सब्र कयां थी। जेकॾहिं तूं असांखे पैसा न ॾिना न त सॼी हक़ीक़त मां वञी भोतार सां कंदसि। तूं ऐं गुलू ते उपता टंगियल हूंदो। इहा ॻाल्हि मुआ तूं यादि रखी छॾिजांइ।